तव्हां ॾिसी रहिया आहियो THE न्यूज़ वगड़ मां फेरोज़ गुल जी रिपोर्ट पेश कजी थी। ओगड़ में नाई ऐं ॻोठ टड़े हाश में 10 माण्हू जी दहाड़े ते करबला जी शहीदनि खे भेटा पेशा करण लाइ मरकज़ी मातमे जुलूस बरामद कया वेंदा आहिनि, जंहिं दौरान आज़ादारनि पारां ज़ंजीरुनि जो मातम कयो वेंदो आहे। मातम दौरान ज़ख़्मी थींदड़ आज़ादारनि खे सिहत खाती कंबर शहदादकोट पारां कहिड़ियूं तिबी सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं, जॾहिं त समूरी ज़िले कंबर शहदादकोट में पिणु कहिड़ियूं तिबी सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। सिलसिले में वगड़ जी सरकारी अस्पताल में DHO कंबर शहदादकोट डॉक्टर दिलज़ार अली तनियूं THE वेबर टीवी सां ॻाल्हाईंदी चयो त असां हेल्थ डिपार्टमेंट सॼे डिस्ट्रिक्ट खे हाई अलर्ट कयो आहे ऐं असांजी जेके हेल्थ फैसिलिटी 24/7 जेका खुलियल रहंदियूं, अमलो असांजो मौजूदु रहंदो ऐं जेके अज़ादार ईंदा उन्हनि जी जेका मलम पट्टी उन्हनि जो इलाजु फ्री में कयो वेंदो। उन खां अलावा वॾा जेके जुलूस हूंदा उते असांजे जेका सो अमलो कैंप जेका सो हूंदी ऐं उन खां पोइ असां सॼे डिस्ट्रिक्ट में जेका सो मेडिसिन बि सप्लाई कयूं। जिते जिते जेके आज़ादारियूं थियनि थियूं उते ज़रूरत आहे कंहिंखे मलम पट्टी जी, मेडिसिन जी या टाकनि जी जेका सो सुचर्स जी ज़रूरत आहे उते असां उहे बि ॾिनियूं आहिनि। ऐं उन खां अलावा असांजी हिकु कंबर जी डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर आहे त उते हिकिड़ी वॾियूं कैंपूं थींदियूं आहिनि। उते असांजी हिकिड़ी हेल्थ जी पंहिंजी कैंप बि थींदी आहे, वॾे पैमाने ते ऑर्गेनाइज़ थींदी आहे, उहा बि हूंदी। अहिड़े हिसाब शहदादकोट जेका शहर में असांजी जेका सो हेल्थ जी तरफ़ कैंप हूंदी, इन असांजी जेका सो वारा में हूंदी, हिते असांजी वगड़ में हूंदी। हर हेल्थ फैसिलिटी ते असांजे जिते जिते जेके आज़ादार हूंदा जुलूस निकिरंदा आहिनि त असांजे जेका सो मेडिकल जी जेका कैंप बि हूंदी, एम्बुलेंस बि हूंदी ऐं असां पंहिंजो फुली जेका सो पंहिंजे अमले खे अलर्ट कयो आहे। ऐं हेल्थ फैसिलिटी हेल्थ जे हवाले सां किथे बि ज़रूरत हूंदी, जंहिंखे का मेडिसिन जी ज़रूरत आहे, कंहिंखे टाके जी ज़रूरत आहे, कंहिंखे को घणो घाव थिए थो या उनखे सीरियस थिए थो त वरी असां जेका टर्शरी केयर मुंतकिल करण जे लाइ एम्बुलेंस स्टैंड बाय हूंदी। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर साहब जन सां बि असांजी मीटिंग्स थियूं आहिनि ऐं 1122 वारनि सां असांजो थियो आहे त उन्हनि जूं गाॾियूं बि जेका स्टैंड बाय हूंदियूं, उहे बि जेका असांजे घरोट ते गश्त कंदियूं ऐं जिते जिते ज़रूरत पवंदी। ऐं असांजो PT सेल जो नंबर जेका सो जीअं त मोबाइल जो सिस्टम बंदि हूंदो त असांजो PT सेल जो नंबर आहे उहो असां ॾेई छॾियो आहे त असांखे PT सेल जे नंबर ते असां हिकिड़ो कंट्रोल रूम ठाहियो आहे पंहिंजे DHO ऑफिस में। ऐं हिन तव्हांजे चैनल जे हवाले सभिनी खे गुज़ारिश कंदासीं त किथे बि को मिसअप थिए त फौरन असां सां कॉन्टेक्ट कनि ऐं असांजो कंट्रोल रूम 24/7 हूंदो। ऐं इनशाअल्लाह जीअं हर साल जीअं ही मुहर्रम जो या 10 ॾींहं जेके आहिनि या जेके बि आज़ादारियूं हिन मुहर्रम में थियनि थियूं त इनशाअल्लाह ख़ैर सां गुज़री वेंदियूं ऐं असांजो हेल्थ डिपार्टमेंट फुली उनखे जेको आहे मॉनिटर कंदो।